अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? अलाह कंदो ख़ुशि हूंदव सदाईं। जेके बि असांजो यूट्यूब चैनल ॾिसण वारा दोस्त आहियो, सभिनी लाइ हिकिड़ो ज़रूरी पैगाम खणी आयो आहियां। ज़रूरी ही पैगाम ॿुधो ऐं वीडियो खे कट न कजो, आख़िर ताईं ॿुधो। दोस्तो, असांजो चैनल तव्हांजी मदद ऐं सपोर्ट सां हिन वक़्तु पंहिंजे तव्हां दोस्तनि जी सपोर्ट ऐं तव्हां दोस्तनि जी मदद सां असांजो यूट्यूब चैनल मोनोटाइज़ ते पहुची वियो आहे। मोनोटाइज़ कराइण खां पहिरियां असां जेके बि वीडियो रखियल हुया, 150 वीडियो रखियल हो तक़रीबन मुंहिंजो, उन सभिनि में म्यूज़िक लॻल हुई बैकग्राउंड में या किथे बि, मतिलबु काई बि नेट तां शइ ख़्याल जेका उहा लॻल हुई। इन करे असां मोनोटाइज़ नथा करायूं, त उहा शइ असां हटाए पोइ मोनोटाइज़ करायूं। उन वीडियोनि खे असां डिलीट इन करे कयो आहे, जो असां चैनल मोनोटाइज़ करायूं था त असां ते का कॉपीराइट न लॻे। जेका नेट तां लथल शइ असांजे वीडियोनि में लॻल हुई, इन करे असां चऊं पिया इन्हनि में कॉपीराइट जो ख़तरो थी सघे थो। पोइ सारा वीडियो असां डिलीट करे बिल्कुलु आई डी खे ख़ाली कयोसीं। हाणे उहे वापसि वीडियो ॿीहर एडिट करे रखंदासीं, उन में काई बि नेट तां शइ ख़्याल न हूंदी। तव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे त अॻु वांगुरु साॻी सपोर्ट कयो, साॻी मदद कयो। असांजे वीडियोनि खे हिकिड़ो भेरो वरी ॿीहर ॾिसो, जन दोस्तनि बि ॾिठा आहिनि, वरी ॾिसो ऐं उनखे कमेंट लाइक कयो, त जीअं असांजा व्यू बि वधनि ऐं असांजो टाइम वॉच वधे। जीअं अॻ में तव्हां असां ते महिरबानी कई आहे, सपोर्ट कई आहे, मदद कई आहे, ईअं ई हमेशह कंदा रहो, त जीअं असांजो चैनल साॻी पंहिंजे ओज सां हले। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी लख महिरबानी, लख थोरा। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। इहा सपोर्ट ॾींदा रहो। असांजे वीडियोनि खे हिकिड़ो चकर ॿीहर ॾिसो। महिरबानी।